वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो सिकंदर सेठार। सब खां पहिरियों मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे क्लिक कयो। अॼु असां तव्हांखे ख़ुशख़बरी इहा ॿुधाईंदासीं जेको सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीराली साहब जो जेको न्यू एल्बम अचे पियो SM प्रोडक्शन में। तमामु जल्दी सिंध वासियुनि खे हीअ एल्बम पसंदि ईंदो। हीअ एल्बम ईद उल अज़हा ते रिलीज़ थींदो। तमामु जल्दी सिंध वासियुनि खे हीअ एल्बम तमामु जल्दी सिंध वासियुनि खे हीअ एल्बम पसंदि ईंदो। हिन एल्बम में तमामु बहितरीनु गाना आहिनि ऐं तमामु बहितरीनु शाइर आहिनि। ऐं हीअ एल्बम जेको रिलीज़ थींदो शमन अली मीराली साहब जो ईद उल अज़हा जो। ऐं हिन एल्बम में पुराणा शाइर बि आहिनि ऐं नवां शाइर बि आहिनि। ऐं हीअ एल्बम जेको मीराली साहब जो ईंदो सिंध वासियुनि ॾे जेको रिलीज़ थींदो त हीअ एल्बम में बेस्ट गाना आहिनि। तमामु बहितरीनु नई म्यूज़िक आहे ऐं नई शाइरी आहे। नवां शाइर बि आहिनि ऐं पुराणा शाइर बि आहिनि रखिया विया आहिनि एल्बम में। ऐं जेको मीराली साहब जो हीअ एल्बम रिलीज़ थींदो त मथे महीने जी 27 तारीख़ एल्बम रिलीज़ थींदो शमन अली मीराली साहब जे पंहिंजे यूट्यूब चैनल ते। ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ऐं हिन जी सिलेक्शन खई आहे रियाज़ अली मीराली साहब जेको शमन अली मीराली साहब जो पंहिंजो फर्ज़ंद आहे। ऐं हीअ एल्बम नओं तमामु बहितरीनु एल्बम, बसि थोरो इंतज़ारु, तमामु जल्दी रिलीज़ कयो वेंदो SM प्रोडक्शन जेको मीराली साहब जो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे। वरी मिलंदासीं अॻिले वीडियो में। सिंध सलामत, जिए पाकिस्तान।